नाज़रीन वाक़िया कंदासी एसएसपी लाड़काणो सरफराज नवाज शेख चयो निमिरता नौशीन केस बाबत रिपोर्ट अदालत में जमा कराई वही है। पुलिस जो हर मुमकिन सहकार जारी रहंदो। धरती टीवी न्यूज़ से एसएसपी लाड़काणो चयो त निमिरता नौशीन वाक़े की अदालती जांच जारी है। उन चयो त डीएनए रिपोर्ट मिली है जेका अदालत में जमा कराई वेंदी। खबर से शेयर कई पिया एसएसपी लाड़काणो सरफराज नवाज शेख चयो निमिरता नौशीन केस बाबत रिपोर्ट अदालत में जमा कराई वही है। पुलिस जो हर मुमकिन सहकार जारी रहंदो। धरती टीवी न्यूज़ से एसएसपी लाड़काणो चयो त निमिरता नौशीन वाक़े की अदालती जांच जारी है। हुन चयो त डीएनए रिपोर्ट मिली है जेका अदालत में जमा कराई वेंदी। खबर से शेयर कई पिया एसएसपी लाड़काणो सरफराज नवाज शेख चयो है त निमिरता नौशीन केस बाबत रिपोर्ट अदालत में जमा कराई वही है। पुलिस जो हर मुमकिन सहकार जारी रहंदो। धरती टीवी न्यूज़ से एसएसपी लाड़काणो चयो त निमिरता नौशीन वाक़े की अदालती जांच जारी है। हुन चयो त डीएनए रिपोर्ट मिली है जेका अदालत में जमा कराई वेंदी। जी नाज़रीन वाक़िया कई पिया एसएसपी लाड़काणो सरफराज नवाज शेख चयो निमिरता नौशीन केस बाबत रिपोर्ट अदालत में जमा कराई वही है। अपडेट्स मालूम कंदासी ब्यूरो चीफ लाड़काणो मुनव्वरिन खां। जी मुनव्वर। हाँ जी, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी में नफ़रत कुमारी ऐं नौशीन काज़मी वारो जेको केस वारो मामलो आहे। लम्स यूनिवर्सिटी जामशोरो पारां जेकी डीएनए रिपोर्ट जारी कई वई आहे। उन खां पोइ लाड़काणे जी यूनिवर्सिटी में तहरुक अची वियो आहे ऐं तरसलो मची वियो आहे। जेको एसएसपी लाड़काणो आहे सरफराज नवाज शेख पारां धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असीं जेकी रिपोर्ट आहे लम्स जामशोरो वारी उहा अदालत में जमा कराईंदासीं ऐं उहा डीएनए रिपोर्ट असांखे मिली चुकी आहे ऐं उनखे मुकमल सील कयो वियो आहे ऐं उहो हिकु ॿिनि ॾींहंनि जे अंदरि उहो लाड़काणे जी अदालत में जमा कराईंदा। छो जो जुडिशियल इंक्वायरी इन केस जी हलंदड़ आहे ऐं अदालत पाण इन केस जी जांच करे थी। पुलिस इन में हर मामले में उन्हनि सां मदद कंदी। जेके बि एविडेंस आहिनि उहे सभु शाहिदियूं गॾु करे असां हिकिड़ी रिपोर्ट तयारु कई आहे जेका अॻु में ई अदालत में जमा थियल आहे। वधीक अदालत जेके बि एविडेंस घुरिया जेकी भी मदद घुरी तो पुलिस उन्हनि सां मुकमल तौर ताउन करे ऐं इन केस में जेको मेरिट जे बुनियाद ते रिपोर्ट जमा कराईंदी। जी मेहरबानी मुनव्वर तफ़सील ॾियण जे लाइ।